पीपी जे झूने कारकुन वडेरे अयूब हिंगोरे कठ घुराए वरितो। यूसी मोहम्मद हुसैन हिंगोरो जे अॻवान अयूब हिंगोरो पारां पीपी जे अॻूणे एमएनए मखदूम जमील समा खे वोट न करण लाइ कठ घुरायो वियो ऐं नून लीग जे उम्मीदवार बशीर मेमण खे वोट ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। हिंगोरा बिरादरी जे चीफ सरदार मोहम्मद अयूब हिंगोरो मखदूम ख़ानदान खां अलॻि थियण जो फ़ैसिलो करे छॾियो। 35 सालनि खां मखदूम ख़ानदान खे आज़मायो आहे ऐं वोट करायो, पर 35 सालनि अंदरि तालके मटियारी जी अवाम खे सखड़नि आसरनि ऐं दिरासनि खां सवाइ कुझु बि न मिली सघियो आहे। असां खां वोट वठी पीपल्स पार्टी जी आला क़यादत खे मखदूम चवंदा रहिया त इहे वोट असांजा आहिनि। हाणे असां बि फ़ैसिलो इहो कयो आहे त पीपी खे ॿुधाईंदासीं त मखदूमनि सां केर बि गॾु नाहे। उन चयो त हिन भेरे मटियारी वारे तक एमए 216 ते पीपल्स पार्टी जे उम्मीदवार मखदूम जमील समा खे वोट न ॾियारींदासीं। उन चयो त 8 फरवरी ते नवाज़ लीग जे उम्मीदवार बशीर मेमण खे वोट ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। मखदूमनि उॾेरो लाल खे तालको कराइण जा बि रुॻो सखड़ा आसरा ॾिना। हुन चयो त गुज़िरियल बरसातुनि में ज़िले मटियारी जी अवाम लाइ आयल रिलीफ फंडनि बि कामूननि जे नाले ते मखदूम हड़प करे विया। असांजे समूरनि यूनियन काउंसिलनि खे नज़रअंदाज़ कयो वियो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ व्हाट्सएप नंबर 0344722364। तेज़तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।